अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां ॻाल्हि कंदासीं हिन वीडियो में सैयद निसार शाह जे बारे में, जीअं कि ड्रामनि में आचार्य जे नाले सां सुञातो वेंदो आहे। त हिन वीडियो में हुनजी ज़िंदगी जी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। त सैयद निसार शाह जो जेको नंढपण गुज़रियो खेरपुर नाठन शाह जे हिकु नंढड़े ॻोठ में। हुन खां पोइ जॾहिं वॾो थियो ऐं मैट्रिक ताईं पढ़ो त हुन खेरपुर नाठन शाह शहर में अची रहण लॻो। ऐं हुन अदाकारी जी शुरूआति 1986 में हिकु स्टेज शो कई। त हिन जो को बि शौक़ु न हो ड्रामनि में या शो करण जो, पर हुनजे दोस्त जे ज़ोर भरण ते हुन इहा राज़ी थियो ऐं स्टेज शो में अदाकारी कई। ऐं आहिस्ते आहिस्ते हू सिंध जो आचार्य बणिजी वियो। ऐं हिन जो पहिरियों ड्रामो कयो 2001 में, जॾहिं केटिन जो नओं दौरो। हुन में हुन हिकु बहितरीनु अदाकारी कई। हुन खां पोइ हिन जो ई सफ़र शुरू थियो। हुन खां पोइ सिंध खे केतिरा ई बहितरीनु ड्रामा ॾिना। हुन में फ़तर दुनिया जो टॉप ते रहियो सैयद निसार शाह जो। हुन खां पोइ कंडनि जी सेज, पंहिंजा परावा ऐं हाल ई में आख़िरी किस्त जी ड्रामे थी ॾाढनि जो ॾियो। ॿिया बि केतिरा ई खोड़ सारा ड्रामा सैयद निसार शाह भरिया आहिनि। त ऐं ईंदड़ ड्रामे दर्दनि जे देश में बि हुनखे ॾिठो वञे थो। त इहो ई अॼु जी वीडियो। उमेदु कयां तव्हांखे वीडियो पसंदि आई। थैंक यू वेरी मच।